हिते हज़ार सिपियूं आहिनि जेके हिते सामूंडी जेके फासिल आहिनि उहे हिते ही मौजूदु आहिनि ऐं अणॻणियल माना अंदाज़ में ऐं जेके पंहिंजो हिते तव्हां ॾिसी सघो था पिया त ही सॼो जेको इलाइक़ो आहे या ही सॼो जेका सॼी हीअ माथिरी आहे हीअ रियल माना में ट्रेयर ऑफ फॉसिल्स जेका आहे असां उहा उनखे असां चई सघूं था पिया ऐं हिते माण्हू अचे ऐं थोरे ई अरसे में जॾहिं हिते थोरो ॾिसंदो घुमंदो फिरंदो त उनखे हिते अजब जहिड़ियूं शयूं जेके आहिनि से उहे नज़र ईंदियूं ऐं उहे तो घणो कुझु ॾिसी ऐं सम्झी ऐं सिखी सघे थो पियो त ही सभु जेके आहिनि ही सामूंडी दौर जूं सिपियूं आहिनि जेके हिते हिते पियूं आहिनि ऐं हिननि ते वरी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे ऐं ही हिकिड़ो असांजो तमामु अरबे साल झूनो जबल आहे जेको असांजे आर्कियोलॉजी खाते असांजे सभिनी खातनि हिनखे जहिड़ो कर विसारे छॾियो आहे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन खे विसारिजे न पर हिन ते कमु थियणु खपे त पंहिंजो ॾिसणु खपे सम्झणु खपे त ही हिकिड़ो अनमोल ख़ज़ानो आहे ऐं जंहिंखे असां बिल्कुलु हाणे ही ॾिसो ही ॾिसो माण्हू जेतिरो हिते हिनखे गहराई सां ॾिसंदो ऐं उन ते फोकस कंदो पर गहराई सां न बि ॾिसे ऐं ईअं आम हालतुनि में ॾिसे त बि हुनखे तमामु घणो कुझु नज़र अची सघे थो पियो ऐं ही को अंधो माण्हू बि ॿुधाए सघे थो पियो त ही आख़िरकार आहिनि छा हाणे हिनखे ॾिसो ही केॾो ख़ूबसूरत फासिल आहे जेको हिते पियो आहे ऐं ॿियो ही फासिल ॾिसो हिते जबल में जेको आहे सो पिया आहिनि त इन क़िस्म जा असांखे हिते ई हिकु न पर हज़ार फासिल्स जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि ऐं टिड़िया पखिड़िया पिया आहिनि ऐं असांजे जेके दोस्त आहिनि जेके असां हिते आया आहियूं ऐं हीअ बि ॾिसंदासीं इन सां गॾु असां हिते पंहिंजो पिकनिक बि कंदासीं ऐं मथे चोटी ते सो हाणे चाढ़ी ते चढ़ूं था पिया जिते असांजा साथी इंतज़ार में आहिनि ही ॾिसो केॾो वॾो वॾी सिपी आहे ऐं सीशेल आहे जेको हिते फॉसिलाइज़ थी वियो आहे अफ़सोस इहो आहे त असां हीउ जेको अरबे साल पुराणो जेको असांजो विरसो आहे उनखे असां
चंद टकनि जे एवज़ असां हिनखे तबाह बर्बाद पिया कयूं ऐं कंहिंखे का परवाह न आहे। वक़्ती तरह सां माण्हू खे बसि फ़ाइदो खपे, पोइ बाक़ी जेकॾहिं को मरे थो जीए थो उन सां हुनजो को बि ताल्लुक न आहे। हा, फैज़लीअ जेके आहिनि से उहे सिपूं गॾु करे रखियूं आहिनि जेके हिते अहिड़ियूं हिकु न पर हज़ार सिपूं आहिनि जेके हिते मौजूदु आहिनि, जेके गवाही थियूं ॾियनि पियूं त हीअ जेको टकर आहे 80 साल पुराणो टकर आहे ऐं जॾहिं हिन धरती इर्तका थी त उन में हिन जबल जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। हीअ सामुंडी तहनि में हो।